पीर जो ॻोठु शाही बाज़ार जी रवासण औरत निदा मलिक पंहिंजे पीउ भाउ समेत मुड़ुस पारां तशदुद ऐं ख़र्च न ॾियण ते किंगरी जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल करण लाइ पहुती, जिते संदसि पुरुष बिलावल मलिक सोरे बदर मलिक जावेद मलिक के साथियुनि हमलो करे खेसि अगवा करण जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते नारी निदा मलिक संदसि पीउ शौकत भाउ कामरान मलिक ऐं अदालत जा 2 सिक्योरिटी अहलकार डंडा लॻण करे ज़ख़्मी थी पिया, जॾहिं ते ज़ख़्मी गार्डन ऐं शहरनि मुड़िसी करे 3 हमलावरनि बदर मलिक, बिलावल, जावेद मलिक खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। इन सिलसिले में मुतासिर नारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि मुड़ुस बिलावल मलिक ऐं सारो मथसि तशदुद कंदा, खेसि ख़र्च वग़ैरह न ॾींदा हुआ। 1 साल अॻु हिननि खेसि ऐं हुनजी मासूम न्याणी शिज़ा खे घर मां धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो, घर जो दरवाज़ो बंदि करे छॾियो। 1 साल खां उहो हुनजी न्याणी पंहिंजे पीउ जे घर में रहनि था। न्याणी जी कफ़ालत लाइ मुड़ुस जे ख़िलाफ़ किंगरी जी अदालत में पिटीशन दाख़िल कराई हुई, जंहिंजी हाज़िरी ते पीउ ऐं भाउ खे साण करे पेश थियसि त मूंखे अगवा करण जी कोशिश कई हुई। ॿिए पासे गिरफ़्तार जवाबदारनि खे किंगरी जे जज बिलावल रफ़ीक बिरोही पीर जो ॻोठु पुलिस हवाले करे छॾियो। होॾे आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, जॾहिं त नारी निदा मलिक IG सिंध, DIG सखर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त बाक़ी जवाबदारनि खे गिरफ़्तार कराए खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।